ओबाड़ो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। हशमत अली कोश जे रिपोर्ट मुताबिक़ पूरी सिंध जी ओबाड़ो में भी सकाफ़ती ॾियारो रिवायती जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। बाईपास खां रैली कढी शहर जो गश्त कयो वियो। पोइ रैली ओबाड़ो प्रेस क्लब पहुती। सकाफ़ती रैलीअ में शागिर्दनि शिरकत कई ऐं नौजवाननि पारां सकाफ़ती लिबास पहिरे झुमरियूं हणंदे शहर जो गश्त कयो वियो, जंहिंसां सॼे शहर में सकाफ़ती रंग निखरी निर्वार थी विया। जसकम जे अॻुवाण देशी रज़ाक मीरानी ख़िताब कंदे चयो त सुधरियल क़ौमूं पंहिंजी सकाफ़त ऐं तहज़ीब खे कॾहिं बि न विसारींदियूं आहिनि। असांखे बि पंहिंजी हज़ारे साल पुराणी सकाफ़त ते नाज़ आहे ऐं असांखे फ़ख़ुरु आहे। सिंध जी सकाफ़त दुनिया जी ॿियनि सकाफ़तुनि जी भेट में वधीक सुधरियल ऐं पंहिंजो मटियो पाण आहे। हुन चयो त सकाफ़ती ॾियारो मल्हायूं था। असांजो नौजवान नस्ल सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त खां वाक़िफ़ थी रहियो आहे ऐं नौजवाननि में पंहिंजी ॿोली ऐं सकाफ़त ऐं तहज़ीब सां प्यार ॾिसी इहा उमेद थी करे सघिजे त